बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जल फरजम आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जल फरजम आले मुहम्मद। जीअं त नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं गाजीकुआड़ लॻ ॻोठ खानमंद कुआड़ जी इमाम बारगाह अंजुमन जाफ़रिया में, जिते 7 मुहर्रमुल हराम जी राति मजलिस अज़ा खां पोइ सेज शहज़ादा अमीर कासिम इब्न हसनुल मुजतबा जी बरामद कई वई आहे। सेज बरामद खां पोइ जुलूस भी बरामद कयो वेंदो, जेको रवायती रस्तनि तरफ़ गामज़न हूंदो। मां उनखां पहिरियों तव्हांखे ॿुधायां त मजलिस में ज़ाकिर अमजद खुआवड़, मोहम्मद हसन खुआवड़, मौलवी गुलाम नकी, ज़ाकिर खुदादाद, मौलवी अजीब हुसैन समेत बिन ज़िक्र आलबैत अलैहिस्सलाम बयान कयो, जॾहिं त शहज़ादे अमीर कासिम जी ज़िंदगी ते रोशनी विधी। जॾहिं त अॼु सेज जी राति जे हवाले सां तमामु दुनिया में जिते भी आलम इस्लाम हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम ऐं हुनजी औलाद जा जेके भी पैरोकार आहिनि उहे गम रंजो गम में मुब्तला आहिनि। उन्हनि तरफ़ां इराक़ हुजे, नजफ़ हुजे, मशहद हुजे, कुम हुजे, जिते किथे अज़ादारी इमाम हुसैन जो सिलसिलो हलंदड़ आहे। जॾहिं त इमाम बारगाह अंजुमन जाफ़रिया में हींअर जेका ताज़ा तरीन सूरत हाल आहे, ॻोठ खानमंद कुआड़ में अज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ आहे। अज़ादारी खां पहिरियों तमामु अज़ादारनि पारां ज़ंजीर ज़नी जो मातम कयो वियो ऐं जॾहिं त गुर्ज़नि जो बि मातम कयो वियो। जॾहिं त हींअर अज़ादारनि पारां नोए ख़वानी कई पई वञे। ॻोठ खानमंद कुआड़ जो मक़ामी दस्तो आहे दस्ता दर हसनैन पारां जेका अज़ादारी ऐं मातमदारी ऐं नोए ख़वानी कई पई वञे। जॾहिं त हिन खां कुझु टाइम बाद में जुलूस बरामद कयो। हींअर असां तमामु शियान हैदर करार तमामु द एक्सपर्ट मीडिया पेज जे फॉलोअर्स खे लाइव बराह रास्त ॾेखारे रहिया आहियूं त अज़ादारी जा मंज़र हलनि पिया। जॾहिं त हींअर मजलिस खां फुरन बाद में अज़ादारी इमाम हुसैन सलाम बरपा कई पई वञे। जॾहिं त इन खां पोइ जेको जुलूस रवायती रस्तनि तरफ़ गामज़न थींदो, जेको खुआवड़ मौला, शाबरानी मौला ऐं गाजानी मौला, ओलाई मौला, इमाम बारगाह लेडीस इमाम बारगाह ज़ैनब इमाम बारगाह ते जुलूस पहुचंदो, जिते देर जो तक़रीबन 2 खां 2:30 वॻे मजलिस अज़ा जो ते प्रोग्राम रखियो वियो आहे। बदस्तूर रवायती प्रोग्राम सालियानो मजलिस अज़ा खां पोइ वरी साॻियो ई रवायती जुलूस मुख़्तलिफ़ रूट खां थींदो अची साॻी इमाम बारगाह अंजुमन जाफ़रिया में राति जो देर सां नर थींदो। मां वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेज शहज़ादे अमीर कासिम इब्न हसनुल मुजतबा इब्न इमाम अली अमीर अल मोमिनीन इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जे हवाले सां अगरि ॻाल्हि कंदासीं त शहज़ादे जी सेज गाजीकुआड़ जी इमाम बारगाह पंजतनी में 9 मुहर्रमुल हराम जी राति बरामद कई वेंदी, जंहिंमें मुख़्तलिफ़ मक़ामी ज़ाकिरीन समेत मौलवी ऐं आलिम सगुरा ख़िताब करणु फरमाईंदा। हींअर असां तव्हांखे ताज़ा तरीन बराह रास्त लाइव मंज़र ॾेखारे रहिया आहियूं द एक्सपर्ट मीडिया जे पेज तां। हींअर अज़ादारान इमाम हुसैन सलाम अज़ादारी इमाम हुसैन सलाम जो शर्फ़ हासिलु करे रहिया आहिनि ऐं आलबैत सलाम खे पंहिंजे रंग, पंहिंजे अंदाज़ ऐं पंहिंजी रम्ज़ में पुरसो पेश करे रहिया आहिनि। जॾहिं त मातमी दस्ता दर हसनैन पारां अज़ादारी ऐं नोए ख़वानी जो पुरसो हज़रत इमाम हुसैन सलाम शोहदा करबला खे ॾियनि पिया। हीअं जेका ताज़ा तरीन सूरत हाल आहे अंजुमन इमाम बारगाह अंजुमन जाफ़रिया में, जिते दर हसनैन दस्ते पारां शहज़ादे अमीर कासिम जी यादि में नोहो पढ़ियो पियो वञे, जंहिंमें खून खून मेहंदी सुर्ख पाके आया बन रहा है कि या जनाजा
जे उनवान हेठ मर्सियानो पढ़न पिया दरियासनैन दस्ते पर हींअर असां के लाइव बराह रास्त मंज़र ॾेखारे रहिया आहियूं अज़ादारन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको मौजूदु ही अज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ आहे। तमाम दोस्तन के गुजारिश कंदासीं त हींअर द एक्सपर्ट मीडिया ते हलंदड़ पोस्ट के शेयर कंदा त जीअं तमाम अज़ादारान इमाम हुसैन सलाम ॾे तोड़े परदे में इबादत जो शर्फ़ हासिल करे सघनि। असां तमाम अज़ादारान इमाम हुसैन सलाम खे गुज़ारिश कयूं था जेके बि लाइव बराह रास्त हींअर ॾिसी रहिया आहिनि द एक्सपर्ट मीडिया पेज तां त हीअ पोस्ट के शेयर कंदा त जीअं तमाम अज़ादारान इमाम हुसैन सलाम ही अज़ादार इमाम हुसैन सलाम जे सिलसिले में शामिल थियनि ऐं सवाब दारैन हासिल कनि। तमाम अज़ादारान इमाम हुसैन सलाम खे गुज़ारिश कजे पई त जेके बि आहिनि उहे महिरबानी कनि त उहे हिन पोस्ट खे शेयर कनि। इमाम बारगाह अंजुमन जाफरिया जे आला में परचम में गाज़ियाबाद जो लाइव बराह रास्त अवां दर्शन करे सघो था, अवां दीदार करे सघो था, ज़ियारत जो शर्फ़ हासिल करे सघो था। हींअर गाज़ियाबाद अलैहिस्सलाम जे परचम तरफ़ असांजो कैमरा मरकूज़ आहे। अवां गाज़ियाबाद जे अलम जो ज़ियारत जो शर्फ़ हासिल करे सघो था। जॾहिं त अलम तले अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जारी व सारी आहे।
जीअं त वधीक असां अवां को इजाज़त वठंदासीं शहज़ादे अमीर क़ासिम जे जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ हाणे कुझु मिंटनि खां पोइ गामज़न थींदो, जेको रवायती रस्तनि तरफ़ गामज़न हूंदो। शहीद अमीर क़ासिम जी यादि में जुलूस हर साल जीअं हिन साल बि बरामद कयो वियो आहे, जंहिंमें सेज क़दीमी ऐं मेहंदी शहज़ादे जी यादि में बरामद कई वई आहे। हुन सां गॾो गॾु जुलूस बि आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ हाणे गामज़न आहे। वधीक असां अव्हांखे मुख़्तलिफ़ ख़बरुनि खां आगाह कंदासीं जेतिरा ॾींहं अज़ादारी इमाम हुसैन सलाम अशूरे जे हवाले सां हली। 10 जी राति वरी असां अव्हां सां गॾु हूंदासीं ऐं 9 मुहर्रम ते गाजीख्वाड़ में अव्हांखे द एक्सपर्ट मीडिया ते इंशाअल्लाह लाइव ॾेखारींदासीं। बादशाह जान खे ॾींदा इजाज़तूं। फ़ी अमान अल्लाह, अला निगहबान।